अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मोज़िज़ सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवांजो पंहिंजो अली नवाज़ हारिस। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे जग मशहूर प्रोग्राम ढाप जा डस में असां सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जे सिरे हेठि सिलसिलेवार सिंध जे किन ॿिनि टिनि महानाचन लेखकाउनि जो तारफ़ी खाको अवांजे अॻियां पेश कंदा रहिया आहियूं। उन सिलसिले जी कड़ी असांजे अॼोके प्रोग्राम जूं जेके ॿ लेखिकाऊं आहिनि से आहिनि डॉक्टर फाहमीदा हुसैन ऐं फाहमीदा शरफ बलोच। डॉक्टर फाहमीदा हुसैन जंहिंखे न रुॻो सिंध सुञाणे पर सिंध खां ॿाहिरि हिंद बि सुञाणे त अमेरिका यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहंदड़ जिते जिते बि सिंधी वसनि था, सऊदी अरब खां वेंदे दुबई ताईं समूरा संदसि हर कम खां वाक़ुफ़ु आहिनि। इल्मी अदबी थोरे समाजी जागरता खां बि वाक़ुफ़ु आहिनि ऐं हू केतिरनि ई मुल्कनि में जा दौरा पिणु करे आई आहे ऐं उते वञी हुन मुख़्तलिफ़ जेको प्रोग्राम बि तरतीब ॾिना आहिनि। उन्हनि में हिकिड़ो भेरो पाण हिंदुस्तान बि वई जिते हिन बहितरीन शुगर कचहरी पिणु रिकॉर्ड कई हुई। डॉक्टर फाहमीदा हुसैन केतिरनि ई हवालनि सां सुञाणप आहे पर हुनजो वॾे में वॾो जेको कमु आहे सो आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में जेको हुन टाइम ॾिनूं। हुन में जेको इंसाइक्लोपीडिया सिंधियाना जी रिथा ते हुन वॾे में वॾो कमु कयो ऐं उन रिथा त हुन केतिरा ई जुल्द इंसाइक्लोपीडिया सिंधियाना जा छपाए पधरा कया। इहा वाज़ा कंदो हलां त इंसाइक्लोपीडिया सिंधियाना जो सिंध में पहिरियों बुनियादु डॉक्टर फाहमीदा हुसैन ने रखियो हो। डॉक्टर फाहमीदा हुसैन जे हिन खाके जो उनवान रखियो आहे हिकु हवा कई कहाणियूं, जेको संदसि किताब जे ई टाइटल तां खयो वियो आहे। सिंधी अदब में जिते मर्द मौक़नि जूं काविशूं सारा जोगियूं आहिनि उते सिंध जे औरतुनि बि तहक़ीक़ जे मैदान में पाण मल्हायो आहे। न रुॻो तहक़ीक़ जे मैदान में पर इल्मु तोड़े अदब जे हर मैदान में संदनि ख़िदमतूं चोॾीअ जे चंड जियां चमकंदड़ आहिनि। अहिड़नि औरतुनि में सिंध जे इल्मी अदबी घराणे सां तालुक़ु रखंदड़ ख़ातून डॉक्टर फाहमीदा हुसैन जो नालो बि क़ाबिल फ़ख्र आहे। जे लतीफ़ियात, लिसानियात, तहक़ीक़, तनक़ीद, एडमिनिस्ट्रेटर तोड़े हिकु उस्ताद जी हैसियत सां पाण मञायो आहे। डॉक्टर फाहमीदा हुसैन 5 जुलाई 1948 ईस्वी ते पैगम्बरी पेशे सां लाॻापियल उस्ताद मोहम्मद यकूब नियाज़ जे घर में जनमु वरितो। टंडे जाम में जनमु वठंदड़ फाहमीदा हुसैन शुरूआती तालीम टंडे वली मोहम्मद हैदराबाद जे मुस्लिम गर्ल्स स्कूल मां ऐं सेकेंडरी तालीम कुझु अरसे लाइ मीरा स्कूल मां, उन बाद मॉडल स्कूल सिंधी यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस हैदराबाद मां वरिती ऐं 1964 ईस्वी में मैट्रिक जो इम्तिहान पास कयई। BSc 1968 ईस्वी में DG साइंस कॉलेज कराचीअ मां, MA अंग्रेज़ी सिंध यूनिवर्सिटीअ मां, बाद में साॻी यूनिवर्सिटी मां 1972 ईस्वी में सिंधी अदब में MA कयई। उन बाद 1981 ईस्वी में LLB ऐं 1990 ईस्वी में हिंदी ॿोलीअ में डिप्लोमा कयई। अहिड़ी तरह तालीमी मैदान में विखूं खणंदे हिन शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरीअ में औरत जो रूप जे उनवान ते डॉक्टर अयाज़ कादरी निगरानीअ में 1992 ईस्वी में डॉक्टरेट जी डिग्री हासिल कई। डॉक्टर साहिबा जी PhD थीसिस सिंधी अदब तौर शाह लतीफ़ जी शाइरीअ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि खे रोशन करे थी ऐं शाह जे सुरमियनि जे हवाले सां हिकु मुनफ़रद ऐं तहक़ीक़ तलब कमु हो जेको संदसि हिसे में आयो आहे। पाण इन थीसिस में हर ॻाल्हि खे दलीलनि सां वाज़ह कयो अथसि ऐं शाह जी शाइरीअ वारी औरत खे हिन दुनिया जे सभिनी औरतुनि खां मुनफ़रद ऐं मथाऊं मक़ाम ॾियारियो आहे। उन हवाले सां हिन सिंधी उर्दू खां अलावा पंजाबी तोड़े अंग्रेज़ी शाइरनि जे कलाम खे साम्हूं रखी उन में औरत जे किरदार ते बहस कयो आहे ऐं दलील ॾेई सम्झायो आहे त शाह जी औरत पंहिंजे सहज सभा न्याज़ नवड़त वफ़ा प्यार ऐं सचाईअ जी इलामत आहे। उन हवाले सां पाण मुआग में लिखे थी, शाह साईं जी शाइरी पढ़ंदे इहा ॻाल्हि बि ज़रूरु सम्झमि त संदसि कलाम जे उमूमी ख़ूबियुनि ऐं संदसि फ़लसफ़े खे हुन सम्झी। वरी इहो बि ज़रूरी हो त औरत जे हवाले सां कयल ॿियनि ॿोलियुनि जी शाइरीअ मां बि कुझु मिसाल चूंडे भेट करे ॾिसे त जीअं संदसि पेश कयल रूप खे बहितर तौरु सम्झी सघिजे। हिन इंसान जे इर्तिक़ा खां पंहिंजी तहक़ीक़ शुरू कई आहे
ऐं इंसान जे हिक ॿिए सां रवैयनि मोहबत ख़ुलूस भाईचारे खां सवाइ शहरी औरत ऐं ॿाराड़ीअ जी औरत जे फ़र्क़ु खां बि वाज़ कयो आहे। ऐं औरत जे समाजी पहलूअ जी किरदार निगारीअ कंदे उन में इंसानियत वारनि ख़ूबियुनि खे बि निर्वार कयो आहे त औरत हिकु तख़लीक़ात जी हैसियत में जहिड़ो रूप बि वणंदड़नि अॻियां ज़ाहिर कयो आहे, जेको रूप वाक़ई वणंदड़ आहे। अहिड़ीअ तरह हिन औरत जे सभिनी पहलुअनि, औरत माउ जे रूप में, औरत घरवारीअ जे रूप में, औरत भेण जे रूप में, औरत धीअ जे रूप में ऐं औरत महबूबा जे रूप में, हिन औरत जे हर रूप खे निहायत सचाई सां पेश कयो आहे। मिसाल तौरु उहा औरत जे माउ वारे रूप में हिकु तख़लीक़ात जी हैसियत सां असांजे साम्हूं जेका शइ पेश करे थी। हिन लिखियो आहे, औरत जे उन्हनि सभिनी मुख़्तलिफ़ रूपनि में माउ जी हैसियत पंहिंजी जुदा ख़ुसूसियत रखे थी। तख़लीक़ जे अमल दौरान पंहिंजे वजूद में पलिजंदड़ जीव खे पंहिंजो रत ऐं सत ॾियणु, तख़लीक़ जी पीड़ा सहण ऐं पंहिंजे सफ़ जी कुवत साबित करण खां पोइ दुनिया में आंदल नंढड़े वजूद खे नए इंसान खे थन जे रूप में अमृत पीआरण में राहत महसूस करणु, रातिनि जो मिठी निंड फिटाए ओजागा इबादत सम्झणु, नंढड़े वजूद खे निपाइण तातण सांढण खां पोइ हिन दुनिया में मुंहुं मथे करे हलनि जहिड़ो करण वारी उहा ई त हस्ती आहे जेका ॼण त समूरे इंसानियत जी माउ आहे। डॉक्टर साहिब पारां बयानु कयल हिकु माउ जी इहो रूप वाकई ॾाढो वणंदड़ आहे। तहक़ीक़ खे शौक़ मौज़ू सॾियो वेंदो आहे, पर हिन थीसिस में तख़लीक़ी कुवत वधीक उभरी बीठल नज़र अचे थी। हूअं बि जंहिं लेखक मौक़िक़ जी ॿोली सुठी हूंदी त उहो तहक़ीक़ जहिड़े शौक़ मौज़ूअ खे दिलचस्प बणाए सघे थो। डॉक्टर साहिबा जी थीसिस हिकु त शाह लतीफ़ जी शाइरीअ जी वुसअतीअ करे ऐं ॿियो डॉक्टर साहिबा जी वणंदड़ ऐं दिलचस्प ॿोलीअ जे करे पढ़ंदड़ खे लुत्फ़ अंदोज़ करे थी। ऐं खेसि इहा वणंदड़ ॿोली ख़ानदान खां विरसे में मिली आहे, छाकाणि जो संदसि ख़ानदान इल्मु अदब सां लाॻापियल हो। संदसि वालिद उस्ताद हुअण सां गॾु शाइरी सां शगुफ़ बि रखंदो हो त सिंधी खां अलावा अरबी, फारसी, संस्कृत ऐं हिंदी ॿोलियुनि ते उबूर रखंदो हो। हिन दीवान हाफ़िज़ जे चूंड शहरनि जो सिंधीअ में तर्जुमो कयो, जेको किताबु छपियल आहे। संदसि वॾो भाउ सिराज पिण ॿोलीअ जो माहिर, नामवर कहाणीकार ऐं नाविलनिगार आहे। सिराज जे नाविल पढ़ाॾो सोई सॾु सिंधी अदब में हिकु अलॻि छाप छॾी आहे। अहिड़ीअ तरह फ़हमीदा हुसैन जे हिकु इल्मी अदबी घराणे में ज़हनी आबियारी थी, ईअं बि चई सघिजे थो त खेसि इल्मु तोड़े अदब विरसे में मिलियो। संदसि शख़्सियत ते सिराज जो तमामु घणो असरु रहियो आहे। संदसि ॿोलीअ ते बि सिराज जे नसर जो असरु चिटो पइजे थो, जंहिंजो हू पाण बि एतिराफ़ कंदी रही आहे। डॉक्टर फ़हमीदा हुसैन पंहिंजी ज़िंदगीअ खे अमली रूप में रेडियो तां निर्वार कयो। हिन कुझु वक़्तु लाइ रेडियो पाकिस्तान कराचीअ ते न्यूज़ ट्रांसलेटर तौरु नौकरी कई। उन दौरान 1972 ईस्वी में सिंध यूनिवर्सिटीअ जे इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन में अंग्रेज़ी शोबे में लेक्चरर मुक़ररु थी, जिते कुझु अर्सो सिंध जे मुस्तक़बिल जे उस्ताद तौरु नौजवान शागिर्दनि खे पढ़ायाईं। 1974 ईस्वी में संदसि शादी अब्दुल हुसैन सराई सां थी, जंहिं करे खेसि कराची रहणो पियो। ऐं 1978 ईस्वी में कराची यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे में लेक्चरर मुक़ररु थी। तरक़ी कंदे 1988 ईस्वी खां 1995 ईस्वी ताईं असिस्टेंट प्रोफेसर, 1995 खां 1997 ताईं प्रोफेसर, उन बाद साॻी यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे जी चेयरपर्सन मुक़ररु थी। बाद में शाह लतीफ़ चेयर जे डायरेक्टर जे उहिदे ते रहंदे 10 सालनि ताईं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनई। हिन शाह लतीफ़ चेयर में रहंदे लतीफ़ जे फ़िक्र खे फैलाइण में दिलि लॻाए जाखोड़ियो, केतिरियूं ई कॉन्फ्रेंसूं मुनक़द कराए बैनुल अक़वामी सतह ते शाह साईं जी शाइरीअ खे रोशनास करायो। हिन चेयर पारां टिमाही तहक़ीक़ी जर्नल कराची जारी कयो, जेको लतीफ़ जी शाइरीअ जो तर्जुमान चई सघिजे थो। डॉक्टर फ़हमीदा हुसैन केतिरनि ई नौजवाननि खे उत्साहियो ऐं PhD कराई, जिन में डॉक्टर अनीस फातिमा सुमरो, डॉक्टर गफ़ूर मेमुन, डॉक्टर कमाल जामरो, डॉक्टर शाज़िया पिताफ़ी ऐं डॉक्टर आफ्ताब अबड़ो तहक़ीक़ जे मैदान में पाण मञाए चुका आहिनि। डॉक्टर साहिबा खे सिंधी ॿोलीअ सां उनसियत आहे। पाण सड़कियूं खे इंटरव्यू ॾींदे ॿोलीअ जे हवाले सां चवे थी, सिंधी हिकु ज़िंदा ॿोली आहे, उनखे पंहिंजो हिकु समाज बि आहे, ज़मीन बि आहे। ॿाराड़ीअ खां शहर ॾांहुं वेंदे उहा भञ घड़ जे अमल मां गुज़रे थी। लफ़्ज़ खणे बि थिए त छॾे बि थी, त बि उनजो मुस्तक़बिल रोशन आहे। उहा क़ाइम ऐं दाइम रहंदी। सिंधी माण्हुनि में पंहिंजी ॿोलीअ सां मोहबत करण जो शऊर जाॻाइजे त उनजो मुस्तक़बिल बहितर थींदो। डॉक्टर फ़हमीदा हुसैन खे नंढपण खां लिखण सां दिलचस्पी हुई। हिन पहिरियों भेरो हिकु आखाणी काठेर बादशाह जे नाले सां लिखी।
जेको कंहिं ॿारहं रिसाले जेका कंहिं ॿारहं रिसाले में छपी उन खां पोइ DG कॉलेज मां निकिरंदड़ मक़सदनि में संदसि कहाणियूं छपियूं। 1968 ईस्वी खां पोइ हैदराबाद मां निकिरंदड़ रिसाले बादल जी ऐं औरतुनि जे सुफ़े जी इंचार्ज बणी ऐं मुख़्तलिफ़ रिसालनि ऐं अख़बारनि में संदसि अफ़साना शाइरी फामिदा मेमून ऐं तस्नीम याकूब जे नाले सां पिणु छपियल आहिनि। पाण 12 सालनि ताईं रोज़ानी हिलाल पाकिस्तान जे औरतुनि वारे सुफ़े जी इंचार्ज पिणु रही। इन दौरान इन सुगड़ियन सथ जे पहिरीं सालगिरह ते हैदराबाद में औरत लेखिकाउनि जी पहिरीं अदबी कॉन्फ्रेंस कोठाई जंहिंजी सदारत नामियारी लेखिका महताब महबूब कई। हीअ कॉन्फ्रेंस औरत लेखिकाउनि जे हवाले सां पहिरीं ऐं यादगार कॉन्फ्रेंस हुई जंहिंमें अॼु जूं समूर वॾियूं लेखिकाऊं शरीक थियूं हुयूं। हिन कॉन्फ्रेंस जो समूरो इंतज़ाम संत भेण अनीस मेमन पाकिस्तान नेशनल सेंटर हैदराबाद में कयो हो। कुझु अर्सो सोजरो रिसाले जी असिस्टेंट एडिटर तौरु ख़िदमतूं अंजाम ॾिनई। हिन जो शुरू खां वठी औरतुनि मां अहसास ऐं महरूमी ख़तमु करण ॾांहुं लाड़ो रहियो ऐं हिन वधि खां वधि औरतुनि खे उत्साहियो। सिंध जी नामवर कहाणीकारा ऐं ड्रामा नवीस नूरुलदा शाह खे सिंधीअ में लिखण लाइ डॉक्टर फ़हमीदा हुसैन उत्साहियो। नूरुलदा शाह शुरू में उर्दू में लिखंदी हुई। डॉक्टर फ़हमीदा हुसैन जा हिन वक़्त ताईं तहक़ीक़ ॿोली ग्रामर उर्दू ऐं अंग्रेज़ीअ मां तर्जुमनि जा केतिरा ई किताब छपिजी चुका आहिनि जिन मां कुझु हेठि ॾिजनि था। हवाउनि जे आधार सफ़रनामो 1983 ईस्वी सफ़रनामो ॿोली ग्रामर तौरु मालूमात जे लिहाज़ खां बहितरीन सफ़रनामनि में शुमारु करे सघिजे थो। पीर हुसामुद्दीन राशिदी सवाने 1990 ईस्वी शागिर्दनि लाइ नंढिड़ो किताबड़ो आहे पर पीर साहब जी ज़िंदगी जे केतिरनि पहलुअनि खे निर्वार करे थो। अदबी तनक़ीद फ़न तारीख़ 1997 ईस्वी ऐं ॿ ॿिया वधायल छापा 2002 ईस्वी ऐं 2012 ईस्वी में छपिजी चुका आहिनि। हीअ किताब तनक़ीद जे लिहाज़ खां मुस्तनद ऐं कराइतो किताब आहे। सिंध यूनिवर्सिटी ऐं कराची यूनिवर्सिटीअ में सिंधी अदब जे शागिर्दनि खे मज़मून तौरु पढ़ायो वञे थो। हिन किताब बाबति डॉक्टर अब्दुल जब्बार जे सिंधी अदब जी तारीख़ जुल्द 3 में लिखियो आहे त 20 सदीअ जे आख़िर में ईंदड़ ही किताब तनक़ीद ते आम किताब आहे जेको सिंधी ज़बान में तनक़ीद जी तारीख़ बाबति आहे ऐं अदब तनक़ीद जे तालिब इल्म लाइ मुफ़ीद आहे। शाह लतीफ़ जी शाइरीअ में औरत जो रूप PhD थीसिस 1993 ईस्वी शाह साईं जी शाइरीअ में औरत जी किरदार निगारी संदसि असली गुणनि ऐं सुलझणाइनि ते तहक़ीक़ी मक़ालो आहे ऐं हिन मौज़ू ते ई पहिरियों तहक़ीक़ी मक़ालो आहे। साॻियो किताब उर्दूअ में शाह लतीफ़ की शाइरीअ में औरत का रूप 1996 ईस्वी में तर्जुमो छपिजी चुको आहे। हिन तहक़ीक़ी मक़ाले जो अंग्रेज़ीअ में तर्जुमो डॉक्टर अमजद सिराज कयो आहे जेको 2002 ईस्वी में छपिजी चुको आहे। बरे सगीर ॿोलियुनि जो लिसानियाती जाइज़ो अंग्रेज़ीअ मां तर्जुमो 2000 ईस्वी में ऐं ॿियो छापो 2011 ईस्वी में सिंधी लैंग्वेज अथार्टीअ पारां छपियो। हिकु हवा कई कहाणियुनि जो मजमूओ 2003 ईस्वी में ही कहाणियुनि जो मजमूओ कहाणी जी दुनिया में बहितरीनु मजमूओ आहे जंहिंमें औरत जे केतिरनि ई लिखियल पहलुअनि खे निवार कयो वियो आहे। दुनिया जी शाइर औरतूं अंग्रेज़ीअ मां तर्जुमो 2006 ईस्वी। हीअ किताब तर्जुमे जे हवाले सां ॾाढो शानदार आहे ऐं हिन किताब जो मुआद डॉक्टर साहिबा घण मालूमाती लिखियो आहे जंहिंमें हिन सिंध जे औरतुनि जे तख़लीक़ी कम खे निर्वार कयो आहे। ख़ासि करे सिंध जी पहिरीं औरत शाइरा मरखां शेखण खां वठी हिन वक़्त ताईं जे केतिरनि गुमनाम शाइराउनि खे मंज़र ते आंदो आहे। हूअं त ही पूरो किताब पढ़णु वटि आहे पर सिंधी अदब जे मोहक़क़नि ऐं शागिर्दनि लाइ हिन किताब जो मुआद कराइतो आहे। तर्जुमे जे हवाले सां सिंधू लिखत जदीद तहक़ीक़ 2011 ईस्वी किताब में मुंहिंजे दरे जी लिखत जी भान बाबति 21 सदीअ में थियल तहक़ीक़ बाबति मक़ाला शामिल आहिनि। उनखां पोइ हिकु किताब अकादमी अदबियात जे तरफ़ां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ज़िंदगी शाइरी ऐं फ़िलसफ़ो उर्दू में 2008 ईस्वी क्लासिकी सिंधी शाइरीअ जी लुग़त तरतीब ऐं तदवीन सिंधू लिखत बाबति तर्जुमो 2011 ईस्वी अदियूं ऐं अॼाण 2012 ईस्वी IAS सिंधी सीखे उर्दू 2012 ईस्वी सिंधी ॿोली मुख़्तलिफ़ लिसानी पहलू 2012 ईस्वी ऐं सिंध जो माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल तरतीब शामिल आहिनि। संदसि तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी मक़ाला कराची यूनिवर्सिटीअ पारां कोर्स में शामिलु कया विया आहिनि। उनखां सवाइ संदसि अमेरिका जो सफ़रनामो हिकु नाविल ऐं मजमूए जेतिरी शाइरी हाणे छपियल आहे। डॉक्टर फ़हमीदा हुसैन 70 वारे ॾहाके में शाइरी बि कई आहे ऐं ॾाढी मयारी शाइरी कई। संदसि जेके नज़म ऐं अव्हां साम्हूं पेश करियां थो जेको 1972 ईस्वी में माहवार सोजरे में तमन्ना जे उनवान सां छपियो हो। तो चयो हो काश मां कवि हुजां
तो चयो हो काश मां कवि हुजां तो लाइ गीत लिखां हा जेकर तुंहिंजे मिर्ग नेणनि ते जिन में मुंहिंजी तस्वीर आहे जिन मां मुंहिंजो प्यासो मन जातियूं पाईंदो आहे तो चयो हो काश मां चित्रकार हुजां को चित चिटियां हा जेकर काश मां चित्रकार हुजां को चित चिटियां हा जेकर बिन नीरनि कारियुनि ढंढुनि जो जिन जे बेअंत गहराइनि में मुंहिंजो वजूद तवनि जे गुल जीअं ॿुॾंदो तरंदो रहंदो आहे हाणे जॾहिं तूं न ॼाणा किथे आहे मुंहिंजो मन थो चाहे जे मां कवि हुजां तो ते गीत लिखां ओ हरजाई मिर्ग नेणनि जी प्यास वधाए हिन जीवन ऋण में रुञ पोयां छो रोले वियो आहे मुंहिंजो मन थो चाहे जे मां चित्रकार हुजां तुंहिंजो चिट चिटी पुछांसि जेकर पोइ मुंहिंजे मन जा चोर मुंहिंजो मन घाए कहिड़ो देस वसाए वेठो आहे ऐं जे मां ख़ुदा हुजां डॉक्टर फमीदा हुसैन केतिरो अर्सो थियो आहे शाइरी छॾे ॾिनी आहे उन हवाले सां पाण दुनिया जूं शाइर औरतूं में लिखियो आहे ऐं भायां थी त जीअं कालम निगारी मूंखां कहाणियूं छॾाए छॾियूं ते संजीदा तहक़ीक़ी कमु शाइरीअ खे पुठिते धिके छॾियो आहे डॉक्टर फमीदा हुसैन मई 2008 ईस्वी खां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में चेयरपर्सन तौरु ज़िम्मेवारियूं निभाइणु शुरू कयूं हिन जाखोड़ी ख़ातून अथॉरिटीअ में केतिरो ई कमु कयो ऐं संदसि दौर में केतिरा ई किताब छपजी मंज़र ते आया सिंध जी तारीख़ में पहिरियों भेरो इंसाइक्लोपीडिया सिंधियाना जहिड़ी आम रेखा ते मुसलसिल महिनत सां कमु कयो उहो संदसि महिनतुनि जो नतीजो हो जो 9 जुल्द पंहिंजी एडिटरशिप छपाए पधरा कया आहिनि ऐं गॾोगॾु अथॉरिटीअ पारां सिंधी ॿोली तहक़ीक़ी जर्नल पिणु छपजंदो रहियो जंहिंजी पाण चीफ एडिटर रही उनखां पोइ संदसि वञण खां पोइ तहक़ीक़ी जर्नल हेकर त बंदि थी वियो हो पर हिन वक़्तु ताज़ो डॉक्टर गफ़ूर मेमन चेयरमैनशिप संभालण खां पोइ पहिरियों पर्चो सिंधी ॿोली तहक़ीक़ी जर्नल जो छपजी पधिरो थियो आहे हिन वक़्तु मुफ़्सल सिंधी लुग़त जी पिणु निगरानी एडिटिंग करे रही आहे डॉक्टर फमीदा हुसैन खे इल्मी अदबी मञता तौरु केतिरा ई अवार्ड पिणु मिली चुका आहिनि जिन में अकादमी अदबियात पारां साल जे बहितरीन किताब ते हिजरा अवार्ड 1414 हिजरी 1994 ईस्वी शाह लतीफ़ ऐं वोमेन स्टडीज़ ते बहितरीन तहक़ीक़ जो अवार्ड 1994 ईस्वी शिगा तरफ़ां बहितरीन तहक़ीक़ जो अवार्ड 1995 ईस्वी हुकूमत सिंध तरफ़ां शाह लतीफ़ बाबति तहक़ीक़ी ऐं इशायती कम जे मञता तौरु शाह लतीफ़ अवार्ड 2003 ईस्वी हुकूमत पाकिस्तान तरफ़ां सदारती अवार्ड प्राइड ऑफ परफॉर्मेंस 2004 ईस्वी अकादमी अदबियात तरफ़ां बहितरीन किताब जो अवार्ड 2002 ईस्वी तइलीमी ख़िदमतनि ते सिंध ग्रेजुएट एसोसिएशन पारां गोल्ड मेडल 2008 ईस्वी हुकूमत सिंध तरफ़ां तहक़ीक़ी कम ते जोश मलिया आबादी अवार्ड 2009 ईस्वी सहयोग फाउंडेशन बम्बई तरफ़ां बहितरीन सिंधी लेखिका जो सहयोग अवार्ड ऐं 1999 ईस्वी खां 2000 ईस्वी ताईं बहितरीन समाजी कारकुन औरतुनि जी तरक़ीअ बाबति जाखोड़ ऐं तइलीमी मैदान में ख़िदमतनि ते सगा अवार्ड ऐं गोल्ड मेडल खां सवाइ मुख़्तलिफ़ तंज़ीमनि ऐं इदारनि पारां मञता अवार्ड शील्डूं ऐं मेडल पिणु ॾिना विया आहिनि डॉक्टर फमीदा हुसैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मां जेतोणीकि वञी चुकी आहे उनजे बावजूदि बि हुन पंहिंजो जेको कमु कयो हिन इदारे खे जेको वक़्तु ॾिनो हिन इदारे जे मुलाज़िमनि सां हुनजो जेको रिश्तो जुड़ियो आहे हिकु माउ वारो आहे हिकु औलाद पंहिंजे औलाद वांगुरु आहे हिकु भाउ वारो आहे ऐं उन रिश्ते जी अहमियत इहा आहे जो उहो अॼु बि जॾहिं अथॉरिटी में ईंदी आहे त संदसि अथॉरिटीअ जो सॼो अमलो संदसि आजिया करण जे लाइ गेट ताईं हलियो वेंदो आहे उनखां सवाइ डॉक्टर फमीदा हुसैन सिराज जे नाले ते सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जे नाले सां हिकु बहितरीनु इदारो क़ाइमु कयो आहे जंहिं जे प्लेटफॉर्म तां सिराज जा सिंधी उर्दू तोड़े अंग्रेज़ीअ में 11 खां वधीक किताब छपी चुका आहिनि जिन में सिंधी ॿोली जो बुनियाद मुंहिंजा सॼी सिट रतीअ जी रिहाण ऐं शाह लतीफ़ जी आफ़ाक़ियत इहे चारई किताब ताज़ो हिन वर्सी ते छपजी पधरा थिया आहिनि उनखां सवाइ हिकिड़ो अंग्रेज़ी में किताब हींअर छपजी पधरो थियो आहे ऐं संदसि सिराज जे कहाणियुनि जो 8हों माण्हू जहिड़ो तर्जुमो थी जेको
8वां आदमी जे नाले सां उर्दूअ में तर्जुमो थी किताब छपजी पधिरो थी चुको आहे। उनखां पहिरीं सिराज जे हवाले सिराज जे मुख़्तलिफ़ लिखणनि जा हिलाल पाकिस्तान जा ऐं ॿियनि अख़बारनि में थोरे रिसालनि में जेके मज़मून आहे उन्हनि खे इकठो करे अॻु में बि मुख़्तलिफ़ किताब अची चुका आहिनि ऐं अञा बि अॻिते सिराज साहिब जो केतिरो ई अहिड़ो मवाद आहे जेको जल्द छपजी पधिरो थींदो ऐं मंज़र ते ईंदो। असांजी दुआ आहे त डॉक्टर फमीदा हुसैन जिते बि हुजे उहो अमल जे मैदान में जीअं जाखोड़े रही आहे उहो वधि खां वधि सिराज जो पोरियो हुजे, पंहिंजो पोरियो हुजे, पंहिंजो रहियल कमु आहे, पंहिंजी सवानाए उमिरि आहे, उन सभिनी खे असां ताईं पहुचाईंदी रहे ऐं संदसि जेको अमेरिका जो सफ़रनामो अणचकल सूरत में बसि मौजूदु आहे या संदसि जेका शाइरी आहे असांजी ख़्वाहिश आहे त उहा बि तकिड़ो अड़ंदड़नि ताईं पहुचे ऐं जीअं असां डॉक्टर फमीदा हुसैन जो शाइरा वारो रूप बि ॾिसी सघूं। डॉक्टर साहिबा हिन वक़्तु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मां बि वञी चुकी आहे पर हू अॼु बि मुख़्तलिफ़ कमेटियुनि सां लाॻापियल आहे, मुख़्तलिफ़ इदारनि जी मेंबर आहे ऐं पाण हिन वक़्तु कराची में रिहाइश पज़ीर आहे। मुंहिंजो सामाइन हीअ असांजी डॉक्टर फमीदा हुसैन हाणे ऐं असांजे अॼोके प्रोग्राम जी ॿी लेखिका फमीदा शरफ बलोच तारफ़ी खां को वञी अॻियां पेश कंदुसि। धोखा ई धोखा ॾे थी ज़िंदगी। फमीदा शरफ बलोच सिटई सरापा बणिजी वियो इतिहास आहे, सरापा बणिजी वियो इतिहास आहे, दर्द हर को मुंहिंजे लाइ राकास आहे, प्यार सचाईअ जो आहे इम्तिहान, प्यार में उथी पियो नापास आहे। ख़ूबसूरत सिटनि जी सरजणार फमीदा शरफ बलोच 7 अप्रैल ते खैरपुर ज़िले जे पीरगोठ जे जागीराणी घराणे में ॼाई। मैट्रिक ताईं तालीम पीरगोठ मां 1990 ईस्वी में ऐं सिंधी अदब में मास्टर्स जी डिग्री शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मां 1997 ईस्वी में हासिल कयईं। पाण 2003 ईस्वी में हाई स्कूल टीचर मुक़ररु थी। हिन वक़्तु पैगम्बरी पेशे सां लाॻापियल आहे। हिनखे नंढपण खां ई किताबनि सां लॻाव हो। 12वीं उमिरि में जॾहिं ॿार रांदि कंदा हुआ उन वक़्तु हू वेही पढ़ंदी हुई। संसा अमर ऐं वालिद साहिब बाशऊर हुअण करे हिनखे सुठा किताब मुहैया कंदा हुआ। इहो ई सबबु हो जो हिन उमिरि जे वधण सां गॾु लिखणु शुरू कयो। हिन शुरू में ॿारनि लाइ कहाणियूं लिखियूं। संदसि पहिरीं लिखणी ॿारनि जे रिसाले गुलफुल में 1991 ईस्वी में छपी। उन बाद हिन केतिरियूं ई कहाणियूं ऐं डायरीअ जा वर्क लिखिया जिन में ज़िंदगीअ जे महरूमनि, रवैयनि जे तलखियनि, अहसास महरूमी, दुख दर्द ऐं अणपूरनि ख़्वाबनि जहिड़ा अक्स चितल नज़र अचनि था। हिन जूं केतिरियूं ई लिखणियूं हिन समाज खां बग़ावत होको ॾियनि थियूं। अहिड़ीअ तरह हिन पंहिंजी ज़िंदगीअ जे तलख़ तजुर्बनि खे अमली शिकिल में आणण लाइ शाइरीअ जो पांध पकड़ियो ऐं शाइरी हिनखे माउ जहिड़ी गोद था कई पोइ हिन केतिरो अर्सो हुन गोद खां ॿी का पनाहगाह न ॻोल्ही। फमीदा 90 वारे ॾहाके खां मुसलसिल लिखणु शुरू कयो। आस्ते आस्ते अदब जे आकाश ते छांइजंदी वई ऐं अञा ताईं शाइरीअ सां नातो निभायो अचे। संदसि शाइरी तारीख़ जो हिसो बणिजी महफ़ूज़ थी वई आहे। हिन जूं तख़लीक़ूं सिंध जे मयारी रिसालनि टिमाही मेरान, नई ज़िंदगी, सरतियूं, अदब, बख़्तावर, चीजर ऐं ॿियनि में छपिजी चुकियूं आहिनि। हिन वक़्तु बि संदसि शाइरी तोड़े कहाणियूं ऐं डायरीअ जा वर्क इबरत ऐं ॿियनि अख़बारनि में छपजंदा रहनि था। हिन शाइरीअ जे सभिनी सिन्फ़नि ते तबादमाई कई आहे जंहिंमें ग़ज़ल, बैत, काफ़ियूं, वायूं, नज़म, गीत, तराइल ऐं टेड़ू शामिल आहिनि ऐं हिन सभिनी सिन्फ़नि में भरपूर निभाउ कयो आहे। हू पुख़्ती शाइरा आहे। हिन जी शाइरी न रुॻो हिन जे दिलि जी तर्जुमान आहे पर हिन जी शाइरी हर हुन औरत जे दर्द जो दास्तान आहे जेका हिन समाज जे हर पीड़ा खे भोॻींदी रहे थी। हिन शाइरीअ जी इख़्लास जीअं नामवर शाइर आसिम नाथन शाही खां वरिती जंहिंखे हू एतिराम विचां बाबा चमदी रहंदी हुई। फमीदा जी शाइरी हिन समाज जी अकासी कंदड़ आहे। शख़्स हर हिकु लॻे थो फिटल मुक़बरो, शख़्स हर हिकु लॻे थो फिटल मुक़बरो, मन मुंझायो छॾे कोन को मामरो। ज़िंदगी तेज़ उस ऐं धरतती आतरी, ज़िंदगी तेज़ उस ऐं धरतती आतरी, पोइ मिले किथे को नथो छांवरो, बुत उगाड़ो बुखियो आहे ई ॿारड़ो, ओपरो ओपरो प्यार खां परबरो। फमीदा ने हिन ग़ज़ल में सिंध जे दर्द जी तस्वीर चितल आहे। हू हिन समाज जी नक़ाद शाइरा आहे। साॻिए तिर्ज़ ते लिखियल संदसि हिन ग़ज़ल में ज़िंदगीअ सां शिकायत थियल आहे। धोखा ई धोखा ॾे थी ज़िंदगी, मौत जा होखा ॾे थी ज़िंदगी, झोल ख्वाबनि जा भरे तंहिंखे ॾिनमि, जा रुॻो सुॾका ई सुॾका ॾे थी ज़िंदगी।
ज़िंदगीअ खां शिकायतदार माण्हूअ खे हूंदी आहे, पर शिकायत जो अंदाज़ जेको हिन शाइरा अपनायो आहे उहो ॾाढो वणंदड़ आहे। झोल ख्वाबनि जा भरे जंहिंखे ॾिनमि, हिन हिकिड़ी सिट में केॾी मासूमियत ऐं पीड़ा गॾु समायल आहे। हिन वटि शाइरीअ जो पंहिंजो डिक्शन आहे, उहो कंहिंजो उल्फो नथी लॻे। हिन गीत बि निहायत सुंदर सॼा आहिनि, जिन में लफ़्ज़नि जी ख़ूबसूरती ऐं प्यार जी पवित्रता समायल आहे। अछो पोएं पर जो अला मां आहियां, मूंखे सार न तूं, बाट में आऊं गुज़री वेंदसि, ख़ुशबू बणिजी उॾरी वेंदसि, साबियाउनि जे आस जो सपनो कोन आहियां, मूंखे सार न तूं, मूंखे सार न तूं। हिन गीत में मूंखे सार न तूं वराणी गीत में निरालाए पैदा कई आहे, जंहिं गीत खे अञा वधीक मुसर ऐं दिलपज़ीर बणायो आहे। अहिड़ीअ तरह हिन वाई बि बहितरीनु लिखी आहे ऐं हिन वाई में उहो घाड़ेटो इस्तेमालु कयो आहे जेको जदीद सिंधी शाइरीअ में राइज आहे ऐं हिन में मुख़्तलाफ़ी पैदा कई आहे। काने कंहिंजी कान, काने कंहिंजी कान, बेशक हल तूं पाण, नाया आऊं अकेलड़ी, हिकिड़ा साथी सुलकिया ऐं ॿिया कागर कलम साण, नाया आऊं अकेलड़ी, नाया आऊं अकेलड़ी। हिन वाईअ में हौसलो बि आहे ऐं हिकु आशा बि आहे, उम्मीद लॻे थी ऐं कागर ऐं कलम जे साथ खे उहा ज़िंदगीअ जो संजोग सम्झे थी ऐं किथे बि पाण खे अकेलो नथी महसूसु करे। कलम जी ताक़त खां वाक़ुफ़ु आहे ऐं उनजे सहारे हू जबल जहिड़ी ज़िंदगी जी सघे थी। पाछे जीअं हमेशह पोयां वतन था जेके, पाछे जीअं हमेशह पोयां वतन था जेके, गर्दन जा काफ़िला से सभु मुरकंदा रहिया आहिनि। फ़हमीदा जे तख़लीक़ुनि में सिंध जी सरज़मीन जो उगाव महसूसु थिए थो। हिन जूं लिखणियूं सिंध जे दर्द भरी तारीख़ जूं साखी आहिनि। हिन जे मन अंदर में जेके अहसास पलिया वॾा थिया आहिनि, उन्हनि खे हिन जीअं जो तीअं पंहिंजे पढ़ंदड़नि अॻियां पेश कयो आहे। हिन जे लिखणनि में वसी मुताले ऐं मुशाहिदे जी परख पए थी। संदसि शाइरीअ जो पहिरियों मजमूओ असांजे प्यारे दोस्त साजिद सिंधी संभारा पब्लिकेशन पारां छपाए पधिरो कयो आहे। संदसि जंहिंमें नरगो फ़हमीदा जी शाइरी आसमान खे छुहंदड़ आहे। हर किताब जी छपाई हार्ड पेपर ते 4 रंगे टाइटल सां निहायत ई ख़ूबसूरत थियल आहे। हीअ किताब नरगो पढ़ण जहिड़ो आहे, पर हीअ किताब साह में सांडण जहिड़ो बि आहे। उनखां सवाइ फ़हमीदा वटि किताब जेतिरो नसरी मवाद पिणु मौजूदु आहे। हिन मुख़्तलिफ़ हवालनि सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते केतिरा ई ख़ूबसूरत डायरी जा वर्क लिखिया। हिन कुझु ड्रामा बि लिखिया आहिनि जेके अञा ताईं छपी न सघिया आहिनि। संदसि तख़लीक़ूं जॾहिं बि छपजी मंज़र आम ते आयूं त सिंधी अदब में आम जाइ वाला रहंदो। मौजूद सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध जे अॼोके हिन प्रोग्राम सिंधी अदब में औरतुनि जो हिसो में असां पेश कयो डॉक्टर फ़हमीदा हुसैन खे ऐं फ़हमीदा शरफ बलोच खे, जेके असांजे सिंध जूं बमानाइतो लिखकाऊं आहिनि। ऐं हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिफ़ सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलाम। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।